अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो अॼु असां वटि मैथमेटिक्स जे पोर्शन में हिकिड़ो सुवालु आहे, अचो त उनखे सोल्व करियूं था। सो सुवालु आहे 9 स्टार ब्रेकेट x + 7 ब्रेकेट = 81। सो हिन क्वेश्चन खे सोल्व करण जे लाइ असां सभ खां पहिरियां 9 खे x सां मल्टीप्लाई कंदासीं, थींदो 9x। हुन खां बाद में प्लस आहे त प्लस रखंदासीं, हुन खां बाद में वरी 9 खे 7 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु ईंदो 63 हेॾां = 81। सो हाणे फाइंड द वैल्यू ऑफ x में असांखे सभ खां पहिरियां जोड़ छॾाइणो हूंदो आहे। सो हाणे 63 ते जोड़ में त बराबरि वरी असां लेफ्ट साइड हिननि खे शिफ्ट कंदासीं, ही माइनस में चेंज थी वेंदो। सो हाणे हिते 81 मां 63 माइनस कंदासीं, जवाबु ईंदो 18। पोइ हेॾां बचियो 9x। सो हाणे 9x पाण में ज़रब में आहिनि, बराबरि वारी असां लेफ्ट साइड हिन खे शिफ्ट कंदासीं त हीअ जेको आहे वंड में चेंज थी वेंदो। सो हाणे हिते सिंप्लीफाई कंदासीं, 1 9 9 2 9 18, यानी x जी जेका वैल्यू आहे उहा आहे 2। सो वीडियो सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अल्लाह खे ख़ुशि रखे।